इज़हार नेमत ही शेर मौलाना अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उन जे कब्र जे मथा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। कल मूं वटि को हिकिड़ो दोस्त आयो, मूंखे फोन ते ॻाल्हाई, मां ॿाहिरि हुयुसि। मां चयोमांसि मूंखे मदीने पाक जो नियापो आहे उहो तव्हांखे ॾियणो आहे। मां चयोमांसि दादा मां ॿाहिरि आहियां, चई को बि टाइम ॾियो, को बि टाइम ॾियो। बहरहाल ॻाल्हि घणी थी, मां हुन वीचारे खे सुञाणे न सघियुमि, हू बि पंहिंजे रुख सां हो। नेठे मां चयोमांसि दादा तूं भला मिलण खां सवाइ कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी मूंखे नथो ॾसें, त मिलण में ॾसींदुमि। चवंदा हा बसि रूबरू खों आहे बाबा फोन ते ॾस, मां ॿिए कंहिंखे न ॾसींदुमि, मुंहिंजे कन ते फोन आहे, मूंखे ख़बर पए। बहरहाल न ॾसी, चए रूबरू। मां बि थोरो कावड़ में चयोमांसि भला भला रूबरू धकोणी भॼंदी छा? चए मूंखे बंदूक त कान्हे। मतिलबु मूंखे त ख़बर न आहे जो एॾा इलाज थो कए पोइ बि तूं नथो करे। चईंदा भला जॾहिं बि तोखे टाइम मिले। बहरहाल हू वीचारो बि ॾुखाइजी वियो। अॼु सुबुह मां घर मुंहिंजे भाउ मूंखे ॾसियो त कल्ह ई माण्हू आयो वीचारो तव्हां सां ॻाल्हाए पियो, ॾुख में हुनजे अखियुनि मां पाणीअ जा ॻोढ़ा ॻड़ी पिया। पोइ मां चयोमांसि भाई हुनखे थधे करण जी कोशिशि कयमि। पोइ मूंखे चवंदा असुल ॻाल्हि इहा आहे त मूंखे इमामुल अंबिया साईं जन जी ज़ियारत नसीब थी। पोइ साईं जन हिकिड़ो नियापो चयो हाजी साहब जे लाइ मूंखे उहो पहचानो। मां चयो हाणे अलाह जो मूंखे ॾसे हा। पोइ मां वरी हुनजो फोन नंबर ॾिसी करे ॻाल्हाए मां चयोमांसि थोरो मूंखे इशारो करे त मां तोड़े अचां। पोइ चवंदा असुल ॻाल्हि इहा त साईं जन जी ज़ियारत थी, वधीक अहवाल अञा तव्हांखे रूबरू ॿुधाईंदुमि। साईं जन मूंखे फरमायो त शेर आहे हिकिड़ो चांडे साहब जो, चवंदा उन में हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि त दिलि गूंदर जे आ घेरे में। साईं जन फरमायो त इहो हाजी साहब चए थो पर मूंखे असांखे इहो लफ़्ज़ सम्झ में नथो अचे त इहो गूंदर छा आहे। हिकु ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि त साईं जन फरमायो त तव्हां एॾो हुब ऐं प्यार सां ॻायो था, ॻाल्हायो था। सच इहो आहे त असांखे बि सिक लॻी आहे उम्मत जी। पाण फरमायो त मां अलाह खां दुआ कंदो आहियां त अलाह जल्दी क़यामत आणे त मां पंहिंजे उम्मत सां इहो चांडे साहब जे शेर जी बरकत। महबूब सां दिल मुंहिंजे भैयत कई, ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि, मूंखे मुरसल जे आसन मूंखे मुरसल जे आसना जो कसम सदा मदह मोहम्मद गाईंदुसि। जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो, जंहिंजो अर्श मथां पयो सायो हो, जंहिंखे मालिक अर्श घुरायो हो, जंहिंजो अर्श मथां पयो सायो हो, चयो मौला तोखे घुरायो अथम अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि। चयो मौला तोखे घुरायो अथम अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि। महबूब सां दिलि मुंहिंजे बैयत कई, ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि। जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में, जहिड़ो हिकमत इल्म बसीरत में, अहिड़ो को न थियो न को थियणो आहे, न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि। महबूब सां दिलि मुंहिंजे बैयत कई, ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि। अचे अहमद अरबी तसव्वुर में, ऐं दिलि जे ख़याल संदे घर में। अचे अहमद अरबी तसव्वुर में, ऐं दिलि जे ख़याल संदे घर में। महबूब जे मंज़िल दिल में करे, मां साह जी सेज विछाईंदुसि। महबूब जे मंज़िल दिल में करे, मां साह जी सेज विछाईंदुसि। महबूब सां दिलि मुंहिंजे बैयत कई, ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि। सारो ॾे हुजई ले पियासिया, चांडियो अब्द बि उन लाइ उदासिया।
सारो ॾेव जईल पियासिया चांडियो अब्द बि उन लाइ उदासिया मिले मोकल मूंखे मदीने वञी बीह विर्द दुरूद ॿुधाईंदुसि मिले मोकल मूंखे मदीने वञी बीह विर्द दुरूद ॿुधाईंदुसि महबूब सां दिलि मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिलि जो हथ न मिलाईंदुसि।